मुफ्ती साहब हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं सुहिणो सुवाल सूफ़ी बासफ़ा अल्लाह जा कामिल वली भिट जा घोट शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाहि ताला अलैह पंहिंजे शाह जे रिसाले में तस्करो फ़रमायो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह हिकु तमामु वॾी हस्ती आहिनि ऐं ख़ासि कर सिंध वासियुनि लाइ। ऐं मां सम्झां थो त को बि सिंधी चाहे उहो शहर जो हुजे चाहे उहो ॻोठ ॿहिराड़ी जो हुजे उहो पाण जे नाले खां नावाक़िफ़ न हूंदो, सुञाणींदो आहे, पाण जे नाले खां वाक़िफ़ु आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह अशआर शेरनि जी सूरत में माण्हुनि जी इस्लाह कई। मां इन में तव्हांजे साम्हूं कुझु ॻाल्हियूं बयानु कंदुसि। कुझु माण्हू हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह के सिर्फ़ु हिकिड़े ख़ासि पेराए ऐं पस मंज़र में रखंदा आहिनि। जो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिर्फ़ु इश्क़ मजाज़ी जा शेर चाहिनि, उहे अणॼाण माण्हू आहिनि। उन्हनि हज़रत साईं भिट शाह जी शाइरी खे पढ़ियो ई न आहे। साईं भिट शाह जी जेकी शाइरी आहे उन में तव्हांखे अल्लाह पाक जी साराह बि मिलंदी, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदहो सना बि मिलंदी, औलियान सॻोरनि जी तारीफ़, उन्हनि खां इस्तिग़ासो, उन्हनि खां मदद बि मिलंदी। ऐं पिणु उन सां गॾु जेके आलम इस्लाम में वॾा वॾा वाक़िया थिया, जीअं करबला जो वाक़ियो थियो, जीअं अहिड़ा ॿिया वाक़िया थिया, उन्हनि जो ज़िक्र बि मिलंदो। ऐं शाह साहब रहमतुल्लाह अलैह जी जेकी शाइरी आहे, अगरि को शख़्स उनखे सिर्फ़ु ज़ाहिर ज़ुहूर पढ़ंदो, लफ़्ज़नि खे पढ़ंदो, उन जे गुमराह थियण जो बि ख़दशो आहे। छो त शाह साहब रहमतुल्लाह अलैह हिकिड़े ख़ासि पेराए पस मंज़र में ऐं हिकिड़ी ख़ासि कैफ़ियत में वञी करे उहे शेर चवंदा हुया। सूफ़ियुनि जी इस्तिलाह में, तसव्वुफ़ जी इस्तिलाह में इन खे चइबो आहे हाल, साहिब हाल बुज़ुर्ग। हाल हिकिड़ो मर्तबो हूंदो आहे, जॾहिं माण्हू उन मर्तबे में हलियो वेंदो आहे, उन ते दुनिया काइनात जूं उहे हक़ीक़तूं वाक़ियूं थींदियूं आहिनि, खुलंदियूं आहिनि, जेकियूं हिकिड़े आम माण्हू ते नथियूं खुलनि। त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजा अशआर उन पेराए में थो चए, ऐं असांजा कुझु नादान माण्हू जेके अणॼाण आहिनि, उन्हनि जी शाइरी खे गहराई सां नाहे पढ़ियो, उन खे ज़ाहिर रखंदा आहिनि। हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह भिट जो घोट, उन पंहिंजी जेकी शाइरी जो मजमू आहे, उन जो शाह जो रिसालो त पोइ नालो थियो, उन ते आलिमनि पोइ जेकी तहक़ीक़ कयऊं, उन जो जेको मुस्तनद मतन हो उहो माण्हुनि जे साम्हूं पेश कयूं, तहक़ीक़ करे, रिसर्च करे। पाण जा जेके अशआर हुआ उन में बिल्कुलु हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी पीराने पीर जो ज़िक्र मिलंदो आहे। पाण हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह के मीरा शाह सॼो, मोहिउद्दीन सॼो, दस्तगीर सॼो, बगदादी पीर सॼो ऐं ॿिया खोड़ सारा लक़ब चया आहिनि। मां कुझु नमूने जे तौरु तव्हांजे साम्हूं उहे शेर पेश कंदुसि ऐं मुख़्तसर अंदाज़ में उनजी माना बि बयानु कंदुसि। हज़रत शाह साहब जे रिसाले जो जॾहिं असां मुतालो कंदा आहियूं त हज़रत शाह साहब जे रिसाले खे मुहक़िक़ीन जेको आहे मुख़्तलिफ़ सुरनि जे अंदरि तक़सीम कयो आहे। त हिकिड़ो सुर आहे सुर धनासरी, वरी उन जे अंदरि जेके आहिनि उहे पार्ट अची वेंदा आहिनि, हिसा अची वेंदा आहिनि। उन जे टे हिसे में मुख़्तलिफ़ बेत आहिनि। हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह छा थो फरमाए, मीरा शाह मदद थिए मोहिउद्दीन मली, आहीं अब्दुल लतीफ़ जो वसीलो वली, हसनी पेर हली कर का माड़ मुरीद ते। हाणे इहे लफ़्ज़ बिल्कुलु वाक़िया आहिनि। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह भिट जो घोट छा फरमा आयो आहे, जो हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी तव्हां पीराने पीर आहियो, तव्हां असांजा मीर आहियो, मीर मतिलबु आका, असांजा आका आहियो, तव्हां मोहिउद्दीन दीन खे ज़िंदा करण वारा आहियो, असां तकलीफ़ में आहियूं, असांजी मदद कयो। हसनी पेर अचाली, हसनी पेर हुज़ूर गौसे पाक हज़रत पीराने पीर हसनी हुसैनी सैयद आहिनि, नजीब तरफ़ैन, पाण वालदा जे तरफ़ां बि सैयद आहिनि, वालिद जे तरफ़ां बि सैयद आहिनि। हसनी हुसैनी इन निस्बत सां चयो अथऊं। शेर पंहिंजे माना में वाक़ियो आहे, पाण हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खां इस्तिग़ासो करे रहिया आहिनि। इहे शेर उन्हनि माण्हुनि ते बि चोट कनि था जेके चवंदा आहिनि जो माण्हुनि खां मदद न वठणु घुरिजे। हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह इस्तिग़ासो पेश करे रहियो आहे। अल्लाह जे बुज़ुर्गनि खे वसीलो करणु, उन्हनि खां मदद करणु दर हक़ीक़त
इज़त अल्लाह को घोड़ आहे, छो तो उहे बुज़ुर्ग अल्लाह ताला जा बाना आहिनि। उन्हनि खे जॾहिं वसीलो पेश कबो उहा असांजी सिफ़ारिश अल्लाह जी बारगाह में कंदा, असांजी उहा दुआ क़बूल थींदी। हिकिड़ो ॿियो शेर मां अव्हां जे साम्हूं पेश कंदुसि, जीअं त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, मीरा शाह मदद थिए दाह सोणी दादी, आहीं अब्दुल लतीफ़ जो हसनी तूं हादी, बादशाह बगदादी कर का माड़ मुरीद ते। इन शेर जो भी तक़रीबन इहो ई माना आहे। ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह हुज़ूर पीराने पीर के ॿिया बि कुझु लक़ब ॾिना, बगदादी पीर चयईं ऐं पाण खां मदद घुरी अथई। हिकिड़ो आख़िरी शेर में मां अव्हां जे साम्हूं अर्ज़ु कंदुसि, न त मूं तव्हांखे जेको हवालो ॾिनो त सुर धनासरी, उन में तक़रीबन हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह तक़रीबन 22 जे क़रीब शेर पाण जी मदह में ऐं पाण खां इस्तिग़ासो करणु यानी मदद तलब करणु ऐं पाण खे वसीलो करण जे बारे में शेर चया आहिनि। आख़िरी शेर मां अव्हां जे साम्हूं अर्ज़ु कंदुसि, तूं हिमायत हीणनि जी कूड़ा जे कसीफ़, यानी तव्हां कमज़ोर माण्हुनि जी ऐं जेके अबोझ आहिनि, जेके ज़माने जा दबियल आहिनि, उन्हनि माण्हुनि जी हिमायत कयो, उन्हनि जी मदद कयो। तोणे ख़र ख़फ़ीफ़, ख़फ़ीफ़ माना हल्को, यानी हल्का माण्हू आहिनि जेके अबोझ आहिनि, उन्हनि जी बि मदद कयो। तपण पाज़ी नवाज़िज पंहिंजा, यानी पंहिंजी ख़ासि रहमतूं उन्हनि ते नाज़िल कयो ऐं उन्हनि ते पंहिंजी ख़ासि नज़र रहमत कयो। हाणे मूं तव्हांजे साम्हूं मुख़्तसर अंदाज़ में इहे शेर पेश कया आहिनि। इन्हनि जी माना अञा घणी बि बयानु करे थी सघिजे। मक़सदु ॿुधाइण जो इहो आहे जो कुझु माण्हू इहे चवंदा आहिनि जो हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह त सिर्फ़ु इश्क़ मजाज़ी जी शाइरी कई आहे, ईअं नाहे। हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी जेकी शाइरी आहे, मां ख़ुलासो तो अर्ज़ु कयां, उहा बिल्कुलु बेआइनी क़ुरान सुन्नत जे मुताबिक़ आहे। ज़रो बराबरि बि क़ुरान खां हटियल नाहे, सुन्नत खां हटियल नाहे। बुज़ुर्गनि जी साराह उन्हनि जी तारीफ़ ते आहे, उन्हनि को मदद वठण ते आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह अहले सुन्नत जे मज़हब, अहले सुन्नत जे अक़ीदे जी ही पंहिंजे शेरनि जे अंदरि निशानी फ़रमाई आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे, अल्लाह तबारक व तआला असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।